IPS Bagan Online Learning, a project of Ghulam Zaman. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल में VLOOKUP फार्मूला जो इस्तेमालु करणु सिखंदासीं। VLOOKUP फार्मूला जे ज़रिए असां मार्कशीट में ग्रेड्स ॾियणु पिणु सिखंदासीं। जीअं असां गुज़िरियल लेसन में प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड में असां इफ फार्मूला जे ज़रिए ग्रेड्स ॾिना हुआसीं ऐं अहिड़ी तरह सां असां हिन लेसन में साॻी प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड में असां VLOOKUP फार्मूला इस्तेमालु करे ग्रेड्स ॾींदासीं। सो हीअ आहे असांजी हिकु ग्रेड टेबल जंहिंमें असांजा ग्रेड्स लिखियल आहिनि। 0% जेकॾहिं हुजे त असांजो फेल थींदो, जेकॾहिं 33% हुजे त उहो F ग्रेड खणंदो, जेकॾहिं 49 त D, 59 त C, 69 त B ग्रेड, जेकॾहिं 79 त A ग्रेड, जेकॾहिं 99 खणंदो त उहो A1 ॾींदो। VLOOKUP फार्मूला जे ज़रिए असां हाणे ग्रेड्स ॾींदासीं। उन जे लाइ असां हिन ग्रेड में बीही करे असां अॻिले फार्मूला खे बैक स्पेस सां ख़तमु कंदासीं। पोइ इत बीही करे असां हाणे लिखंदासीं बराबरि VLOOKUP, पोइ ओपन ब्रैकेट ऐं लेफ्ट ब्रैकेट ॾींदासीं, ओपन थी ब्रैकेट। हाणे असां खां हीउ घुरे थो VLOOKUP फार्मूला त लुकअप वैल्यू, यानी उहो वैल्यू किथे पियो आहे जंहिं ते मां रिज़ल्ट ॾियां बाक़ी। सो यानी कहिड़े सेल ते मां अमल कयां, उहो आहे एवरेज। सेल आहे एवरेज ही जंहिंमें 81.4 एवरेज पई आहे। सेल जी नेम आहे ऐश 28। हिन जे सॼी यानी VLOOKUP जेको आहे उहो सॼो मुश्तमिल थींदो हिन ते, ऐं हिन जी जेका एवरेज यानी हिन सेल में जेको वैल्यू पियो हूंदो, जेका एवरेज पई हूंदी, उन जे मुताबिक़ असांखे VLOOKUP रिज़ल्ट ॾींदो। सो हाणे असां ही सिलेक्ट कयोसीं सेल, उन खां पोइ असां कामा ॾींदासीं। कामा ॾियण खां पोइ असांखे चए थो टेबल एरे, यानी टेबल यानी पुछे थो त उहा डेटा टेबल डेटा किथे पई आहे जंहिं ते मां रीड कयां, जंहिंखे मां स्टडी कयां, त उन डेटा मां उहा रिज़ल्ट ठाहियां, यानी उहा डेटा खणा फेच कयां पाण ॾे। उहो किथे आहे टेबल पई, उहा आहे ही ग्रेड्स टेबल। VLOOKUP मुश्तमिल त पहिरियों त असांखे रिज़ल्ट जेको ॾींदो उहो एवरेज यानी परसेंटेज जेका हुजे उन ते ॾींदो। जेको असां सिलेक्ट कयोसीं सेल सॼो हिन ते अमल कंदो, जेको इन में लिखियलु हूंदो, पर ही डेटा फेच कंदो ग्रेड टेबल मां जंहिंमें असांजा ग्रेड्स पिया आहिनि। हाणे ग्रेड टेबल में असांजा 2 कालम आहिनि। हिकिड़ो कालम हीअ आहे जंहिंमें असांजी एवरेज या परसेंटेज चऊं असांजी हीअ पई आहे, ऐं ॿियो असांजो ग्रेड्स में आहिनि। 2 कालम आहिनि हिन ग्रेड टेबल में। हाणे असांखे चवे थो टेबल एरे ॾियो, यानी उहा डेटा ॾियो जंहिंमां मां ॻोल्हियां, डेटा मां स्टडी कयां, रीड कयां, उहो हीअ आहे। असां हिनखे असां टेबल ॾिनीसीं। हाणे हीअ डेटा असांजी हिन में VLOOKUP असांजी हिन डेटा खे ॻोल्हींदो त हिन डेटा में केतिरी परसेंटेज यानी केतिरी एवरेज ते कहिड़ो जेका सो ग्रेड अचे थो, पोइ उहो ॻोल्हे करे ॾींदो। हीअ असांजो थियो कामा बंदि। उन खां पोइ चए थो कॉलम इंडेक्स नंबर। चए थो हाणे जेका तव्हां टेबल मूंखे ॾिनी आहे ग्रेड जी, उन टेबल में घणा कालम आहिनि, उन कालम मां मूंखे कहिड़े कालम जी रिज़ल्ट ॾियणी आहे। असांखे ज़ाहिर करिणो आहे ग्रेड। सो असांखे फाइनल जेका रिज़ल्ट वठणी आहे उहा वठणी आहे ग्रेड जी। त हाणे हिन टेबल में आहिनि 2 कालम। घणा? 2 कालम। हिकिड़ो ही कालम आहे जंहिंमें एवरेज या परसेंटेज जो पई आहे ऐं ॿिए में ग्रेड्स पिया आहिनि। सो असां हिन कामा खां पोइ लिखंदासीं कालम नंबर 2। हीअ आहे कालम 1, हीअ आहे कालम 2। छो जो असांखे ग्रेड्स वठणा आहिनि। हिन टेबल मां असांखे छा वठणा आहिनि? ग्रेड्स। ऐं उहे ग्रेड्स मुश्तमिल हूंदा हिन एवरेज मां, ऐं उहा एवरेज असांखे रीड कंदो उहो हितां। हाणे अचो त असां हिनखे कालम ॾियूं, यानी कालम जो नंबर ॾियूं जंहिंमां असांखे ग्रेड्स ईंदो आहे। ग्रेड्स बि आहिनि कालम 2 में। सो असां हिते लिखंदासीं नंबर 2, कालम नंबर 2। असांजो हीउ सिलेक्ट थी वियो, यानी हीउ डेटा असांखे फेच करे ॾींदो उहो हिन मां, ऐं हीअ परसेंटेज पाण में कंपेयर करे ॾींदो। त जेकॾहिं हिन परसेंटेज मां को बि अहिड़ो वैल्यू
हिते पियो आहे मैच थिए थो त उन मुताबिक़ असांखे ही पाण में मैच करे ऐं हितां मैच करे वरी असांखे हितां ग्रेड्स कढी ब्रैकेट बंदि कंदासीं ऐं पोइ एंटर खे प्रेस कंदासीं त ही असांखे मिलियो ग्रेड ए, छो जो असांजो हिते रखियलु आहे ही खयूं थी 81.4 एवरेज, हिते आहे एवरेज असांजी ए जी आहे 79 खां वेंदे केसि ताईं एवरेज खणे परसेंटेज चओ या एवरेज, छो जो असां हिते परसेंटेज बि हिनखे चई सघूं था ऐं असां हिन में परसेंटेज कढणु पिणु सिखंदासीं। ठीकु, सो हिते अची करे असां लिखंदासीं हिनखे थोरो चेंज कयूं मार्क्स परसेंटेज। ही आहे मार्क्स परसेंटेज, पर हिते असांजो फार्मूला एवरेज जो लॻल आहे, हिनखे असां ख़तमु कंदासीं, असांखे परसेंटेज कढणी आहे। सो असां हिते ॾींदासीं बराबरि, पोइ असां सिलेक्ट कंदासीं जेके ऑब्टेन मार्क्स आहिनि, उनखे पोइ असां वंड कंदासीं जेके मैक्स मार्क्स आहिनि उन सां। हाणे असांखे हिकिड़ी प्रॉपर एवरेज कढणी आहे, जीअं असांखे अंग मिले त उन लाइ असां ज़रब जी निशानी ॾेई करे पोइ असां 100 सां ज़रब कंदासीं, हिनखे पोइ 100 सां ज़रब कंदासीं, एंटर। असांखे एवरेज मिली 81.4, सॉरी परसेंटेज असांखे मिली 81.4। सो ही परसेंटेज आहे 0 खां वेंदे जेकॾहिं असांजी हीअ आहे ॿुधाए थो त फ्रॉम टू, जेकॾहिं 0 हुजे परसेंटेज वेंदे 32.9 ताईं त उहो असांजो ही एफ ग्रेड खणंदो, ऐं जेकॾहिं 33 खां वेंदे 48.9 जेका सो परसेंटेज बीहंदी त एफ ग्रेड खणंदो, ऐं जेकॾहिं असांजो 49 खां वेंदे 58.9 ताईं ईंदो त डी ग्रेड खणंदो, ऐं जेकॾहिं असांजो 59 खां वेंदे 68.9 ताईं ईंदो, सॉरी 68.9 असांजो सी ग्रेड, ऐं जेकॾहिं 69 खां वेंदे 88.9 ताईं ईंदो त बी ग्रेड, सॉरी ही आहे असांजो 69 खां वेंदे 78.9 ताईं बी ग्रेड, ऐं जेकॾहिं 79 खां ईंदो 88.9 ताईं त असांजो उहो खणंदो ए ग्रेड, ऐं जेकॾहिं 99 बीहे या 99 खां मथे वञे त उहो असांजो खणंदो A1 ग्रेड। हीअ असांजी जेका सो कंपेरिज़न आहे, माना केतिरे वैल्यू खां केतिरे ताईं कहिड़ी जेका सो असांखे कहिड़ो ग्रेड ॾींदो, हीअ हुनजे लाइ असां तव्हांखे सम्झायोसीं। हाणे अचो त हिन में थोरी तब्दीली आणियूं। पहिरियों त असां ईंदासीं त हीअ जेको असां प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड ठाहियो हुयोसीं उनजी बि असां शक्ल तब्दील कंदासीं, यानी जेको डिज़ाइन आहे उहा थोरो असां हिन में तब्दीली आणींदासीं। जीअं असां पहिरियों सम्झायो हुयोसीं प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड ठाहिणु त कीअं डिज़ाइन कयो, हीअ साॻियो ई प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड आहे। करंट पीरियड वठूं, जीअं असां करंट पीरियड वठूं था साॻियो ई आहे। हिन में असां तब्दीली आणींदासीं, हितां एड्रेस लिखंदासीं, हिनखे हटाईंदासीं, प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड खे मथे ईंदासीं। सो अचो हाणे हिनखे ॾिसो बैक थी कई। सभ खां पहिरीं त असां हिनखे ख़तमु कंदासीं क्लियर, हेठि ताईं अची करे क्लियर कंदासीं, हिन में अची करे क्लियर ऑल ख़तमु थी वियो। हाणे असां हिन ॿिनि खे सिलेक्ट करे कंदासीं मर्ज एंड सेंटर। अहिड़ी तरह सां जेकी सेल्स आहिनि इन्हनि खे असां पाण में मर्ज कंदा वेंदासीं, जेकी हिननि जे हेठां आहिनि, छो जो असांखे हिते हाणे असांखे टोटल हिते लिखिणो आहे। सो असां हिते ईंदासीं, लिखंदासीं, सॉरी एंटर कयूं, हिते सिलेक्ट टोटल मार्क्स, हिते असांखे टोटल मार्क्स ॾींदो। हाणे हिते सम जो फार्मूलो साॻी तरह सां असां इस्तेमालु कंदासीं, हिननि खे टोटल करे ॾींदो, ब्रैकेट बंदि, एंटर, वरी हिनखे असां ड्रैग ड्रॉप करे ईंदासीं राइट तरफ़, असांखे हिननि जी टोटल करे ॾींदो, ऐं हिननि खे असां अची सेंटर कंदासीं, सेंटर थी वियो। हाणे असां हिनखे सिलेक्ट करे अची हेसि ताईं वेंदासीं, ऐं पोइ हिनखे हितां अची करे बॉर्डर्स ॾींदासीं, ऑल बॉर्डर्स, ठीकु, ऑल बॉर्डर्स। हाणे हिनखे थोरो असां पुछां थो रखंदासीं मथियुनि लाइनुनि खां, उन खां पोइ हिनखे सिलेक्ट करे मिडिल अलाइन कंदासीं। उन खां पोइ असां हिनखे सिलेक्ट करे हिन में असां
कंदासीं ग्रीन, असां हिनखे ॾींदासीं लाइट ग्रीन। ठीकु, जेकॾहिं असां हिनखे लेफ्ट ते रखणु चाहियूं त मार्क्स लेफ्ट ते थी वेंदो, लुक हिनजो तमामु बहितरु लॻंदो। हिनखे असां वाइट कलर ॾींदासीं जीअं असां ॾींदासीं। हा, ॿी ॻाल्हि त हिननि जी असां साइज़ थोरी हुन खां हिननि खां वॾी रखंदासीं 14। ठीकु, या जेकॾहिं तमामु वॾी बि आहे त मुनासिबु जेका बीहे प्रिंट जे लाइ असां उहो ॾींदासीं। हाणे असांखे हीअ त थी वियो, उन खां पोइ असां ॾींदासीं हमेशह असांजी अटेंडेंस जेका सो काउंट थींदी आहे, अटेंडेंस परसेंटेज। ठीकु, सो उनजे लाइ असां हिनखे सिलेक्ट करे ॾींदासीं जेके ॻाल्हि सां बि हिते बि करे असां सिलेक्शन कंदासीं ब्लैक कलर जी। हितां असां परसेंटेज पंहिंजे हथ में केतिरी बि ॾिनीसीं, हिनखे परसेंटेज जो हितां सिम्बॉल ॾींदासीं, भई 9000 थी वई, हिनखे वराए ते लिखंदासीं 90%। हाणे हिते असां ॾींदासीं जेका सो मार्क्स जी परसेंटेज, त असांजी मार्क्स जी परसेंटेज केतिरी थी। सो हुनजे लाइ जीअं ॾिसो असांजो हिते पेपर सैंपल मूं ऑलरेडी हिकिड़ो तयारु कयो आहे, मां तव्हांखे ॾेखारींदो वञा। हेठि असांजो ॾिसो त हीअ आहे मार्क्स परसेंटेज, इहो सेम टू सेम असां डिज़ाइन कंदासीं जीअं हिन में ॾिसो था हीअ आहे। अहिड़ी तरह सां हिते असां लिखंदासीं मार्क्स परसेंटेज। हिन ॿिन्ही खे सिलेक्ट करे असां मर्ज कंदासीं, फिल कंदासीं। हाणे त असां परसेंटेज कढंदासीं मार्कुनि जी, त असां जेके मार्कूं कयूं उहा असांजी परसेंटेज केतिरी थी बीहे, उनजे लाइ असां फार्मूलो लॻाईंदासीं, यानी बराबरि ॾींदासीं। कोई फार्मूलो नथा लॻायूं, बराबरि जे ज़रिए कढूं था। असां आफ्टर मार्क्स सिलेक्ट कंदासीं, उन खां पोइ वंड कंदासीं मैक्स मार्क्स सां, उन खां पोइ ज़रूरी निशानी ॾेई करे असां 100 ॾींदासीं त असांखे जेका परसेंटेज निकिरी मिलंदी। हिन जे असांजे डेसिमल ॾिसो न 81.42, 50, 85, 71 आहे। हिन जी डेसिमल असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो रखिणो आहे 81.4। ठीकु, उन खां पोइ असांजो हिते ईंदासीं, हिते असां हिन जो ग्रेड कढंदासीं वी लुकअप फार्मूला जे ज़रिए। अचो त हाणे वरी असां ॿीहर वी लुकअप फार्मूला खे इस्तेमालु करियूं। ठीकु, छाखे वी लुकअप फार्मूला खे असां वरी ॿीहर इस्तेमालु करियूं। हिते बीह करे असां लिखंदासीं बराबरि वी लुकअप। वी लुकअप चवे थो त मूंखे लुकअप वैल्यू ॾियो, यानी किथे आहे उहा वैल्यू जंहिं ते मां रिज़ल्ट ॾींदुसि, उहो हीअ आहे वैल्यू, सॼो मुश्तमिल न थी वेंदो। ठीकु, उन खां पोइ असां कामा ॾींदासीं। कामा ॾेई पोइ चए थो टेबल एरे, चए थो उहा टेबल डेटा किथे पई आहे जिन खे मां कंपेयर कंदुसि हिन सां, ऐं उन मां असां उहो रीड करे मां उन मां जेका वेटे करे मां तव्हांखे ग्रेड्स ॾींदुसि, ठाहींदुसि ग्रेड्स ठाहींदुसि। उहो हीअ पियो आहे, हीअ डेटा फेच कंदो, हितां डेटा फेच कंदो। ठीकु, ग्रेड्स जेकी बि आहिनि उहे हितां खणंदो। पोइ असां हिनखे बंदि कंदासीं कामा ॾेई। उन खां पोइ चए थो कॉलम इंडेक्स नंबर, चए थो उहो कॉलम ॾियो जेको मां फाइनल रिज़ल्ट ॾींदुसि तव्हांखे। उहो असांजी रिज़ल्ट आहे फाइनल जेका हूंदी उहा असांजी ग्रेड्स, यानी असांखे छा खपंदा, ग्रेड्स खपंदा। त असांजी हिन टेबल में, ग्रेड टेबल में 2 कॉलम आहिनि। हिकिड़ो हीअ कॉलम आहे जंहिंमें असांजी परसेंटेज पई आहे, ऐं ॿियो हीअ कॉलम आहे जंहिंमें असांजा ग्रेड्स पिया आहिनि। यानी हिन टेबल में जेका असांजी एड्रेस में आहे L22 खां वेंदे N25 ताईं ही सॼी डेटा हिनखे अची चुकी आहे। हाणे हिन वी लुकअप जे लाइ ही 2 कॉलम आहिनि, ही कॉलम नंबर 1, ही कॉलम नंबर 2। हाणे हिते चवे थो त मूंखे कहिड़ी रिज़ल्ट तव्हांखे ॾियां मां, असां था चयोसि ग्रेड्स वारे। ग्रेड्स जो कॉलम नंबर आहे 2। हिन असां हिनखे कंदासीं ब्रैकेट बंदि, एंटर कंदासीं, त असांखे टोटल जेका सो ॾिनाई, यानी असां वरी असांखे ग्रेड कढी ॾिनो हिते। हाणे असां हिनखे कंदासीं सेंटर। उन खां पोइ असां छा कंदासीं, हाणे हिनखे सिलेक्ट करे सभिनी खे सिलेक्ट कंदासीं ऐं ईंदासीं हितां अची करे साइड ॾींदासीं जेका सो टेबल बि आहे 13 थो ॾियां, ऐं हिननि खे थोरो मां हाइट हिनजी वधाईंदुसि जीअं सुहिणो लॻे। ऐं उन खां अलावा मां हिन जे विच में जेका आहे उहा घटाईंदुसि हाइट लाइन जी। हिननि खे मां बॉर्डर ॾींदो वञंदुसि, सभिनी खे बॉर्डर्स एंड बॉर्डर्स। हिननि खे असां सिलेक्ट करे कलर पिणु ॾींदुसि, बोल्ड बि कंदुसि। अहिड़ी तरह सां असां काफ़ी शयूं बहितर डिज़ाइन करे सघूं था। माइक्रोसॉफ्ट एक्सेल में बि ॾिसो जो असां फोटोशॉप में वञी कुझु डिज़ाइन कयूं या कंहिं ॿिए सॉफ्टवेयर में,
असां हिन में बि बीही करे डिज़ाइन करे सघूं था जेका शइ असां चाहियूं। ठीकु, अहिड़े हिसाब सां थी वियो। उन खां पोइ असां हिते जेका सो पोज़ीशन बि ॾींदा आहियूं। छा ॾींदा आहियूं? पोज़ीशन ॾियण जे लाइ असां हितां बीहंदासीं, हिते सिलेक्ट करे हिते लिखंदासीं पोज़ीशन हिन खाने में ॾींदासीं। हाणे उहा असांजे हथ में हूंदी आहे त उहा असां कंपेयर करे सभिनी स्टूडेंट्स खे पोज़ीशन ॾींदा आहियूं। फॉर सपोज़ असां हिनखे था ॾियूं थर्ड पोज़ीशन, अची वई थर्ड पोज़ीशन। हिनखे सिलेक्ट करे असां मर्ज एंड सेंटर कंदासीं, फिल वाइट कलर एंड साइज़ जेका आहे उहा असां 13 था ॾियूं। मिडल अलाइन हिनखे असां सिलेक्ट करे बॉर्डर ॾींदासीं, मिडल अलाइन ऐं सेंटर प्रिंट कंदासीं। ठीकु, असां पोज़ीशन पोयों लफ़्ज़ ॾिनो आहे, हिनखे चयूं त असां सिर्फ़ु थर्ड बि लिखी सघूं था, छो जो असांखे हिते ऑलरेडी तयार थो करे पोज़ीशन। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां असां ही चेंजिंग आणे सघूं था। हा, वरी अचो त असां हितां रिमार्क्स ॾींदासीं, छो जो असांजे रिमार्क्स ॾियणु तमामु लाज़िम हूंदा आहिनि। हिनखे सिलेक्ट करे पोइ असां ईंदासीं हिन में, पोइ असां हेठां अची करे सिलेक्ट कंदासीं हिकिड़ियूं 3-4 लाइनूं। पोइ असां कंट्रोल 1 प्रेस कंदासीं। कंट्रोल 1 प्रेस करण खां पोइ असां बॉर्डर में ईंदासीं, आउटलाइन सिलेक्ट करे ओके कंदासीं। असांजी बॉर्डर लाइन अची वई। हिनखे सिलेक्ट करे असां वरी ईंदासीं हितां, हिन जी साइज़ वरी सेम हुजे। हा, ॿियो हीअ जेका लाइनिंग असां हिन विच में आहे तमामु घणी थी आहे, हिनखे असां घटायूं था, घटिजी वई, घटायूंसि था। हा, उन खां पोइ असां हिकिड़ो कमु कंदासीं, लाइन्स जेके आहिनि थोरो हुननि में फ़र्क़ु रखंदा हलंदासीं, विथी थोरी हुजनि भली, उन में असांखे ख़ूबसूरत ॾियणु। हीअ लाइन जेका आहे असां घणो ॾेई आहियूं, थोरो घटायूंसि था। स्पेसिंग जेका बचे जी हेठां असांखे स्टैम्प प्रिंट ॾियणो आहे। मतिलबु बॉर्डर खे मुकमल तौर नो बॉर्डर था कयूं, हिते सिलेक्ट था कयूं असां सपोज़ 3 लाइन, कंट्रोल 1 खे लॻाईंदासीं, आउटलाइन बॉर्डर खे खींचींदासीं। ठीकु, हाणे हिते असां डेट ॾींदासीं। छा डेटेड आहे, फॉर सपोज़ 18/1/2019। उन खां पोइ असां हिनखे बॉर्डर्स ॾेई छॾींदासीं। अहिड़ी तरह सां स्टैम्प जेको आहे उहो कीअं ठहंदो, हुनजे लाइ असां हिते सिलेक्ट कंदासीं, एरिया सिलेक्ट करे असां मर्ज एंड सेंटर कंदासीं। हाणे हिते लिखंदासीं प्रिंसिपल, लिखिजी हुनजे हेठां असांखे लिखिणो आहे जीअं सेंटर ते बि बीहनि। स्कूल जो नालो अल्टर खे ज़ोर ॾेई करे असां एंटर कंदासीं त ॿी लाइन ते अची वेंदो, इकरा पब्लिक स्कूल ग्वालियर। ठीकु, हीअ असांजो सेंटर बि थी वियो। हिकिड़े असां हिनखे राइट कंदासीं, हुनजी सेटिंग बिगड़ी वेंदी, हिन करे असां हिनखे सेंटर में कंदासीं। हाणे अचो असां थोरो मथे हिन में, हा, हिन जी बि तब्दीली करणी आहे असांखे। हीअ असां हिते क्लास ऑलरेडी ॾेई छॾियो आहे, पीरे में असां चेंजिंग कई आहे। सो हीअ असां वरी ख़तमु कंदासीं, हितां मुकमल तरह क्लियर ऑल कंदासीं, क्लियर ऑल। हिनखे असां सिलेक्ट करे हितां कट कंदासीं, कंट्रोल X लॻाए करे या राइट क्लिक करे असां कट कंदासीं। हिते बि करे असां कंदासीं कंट्रोल V ऐं पेस्ट थी वेंदो। उन खां पोइ असां हिते बि करे असां 1-2 लाइन्स एंटर कंदासीं, रोज़ एंटर कंदा हलूं। हीअ असांजो तक़रीबन मर्ज थो थींदो, अनमर्ज कंदासीं, अनमर्ज करे हिनखे असां सिलेक्ट कंदासीं, मर्ज कयूं। उन खां पोइ असां सिलेक्ट कराईंदासीं, हिनखे असां हटाईंदासीं, नो फिल कंदासीं। हाणे असां हिन जी थोरी साइडूं जेका आहिनि हिते रखंदासीं। हाणे हिनखे पाण में हिते असां मर्ज कंदासीं, साइड हिन जी थोरी वॾी रखंदासीं। हाणे हिते बि करे असां लिखंदासीं जेका सो
एग्ज़ाम जो नालो कहिड़ो आहे? फॉर सपोज़ एग्ज़ाम जो नालो आहे फर्स्ट टर्म। छा? फर्स्ट टर्म। हिनखे असां ग्रीन कंदासीं जीअं असां ॿियनि खे कयोसीं। हिनखे असां एस ताईं सिलेक्ट कराईंदासीं। सिलेक्ट करे अची करे असांजो मर्ज एंड सेंटर कंदासीं ऐं हिनखे सेंटर कंदासीं ॿिन्ही खे लाइन मिडिल उन खां पोइ असां हीअं सिलेक्ट कंदासीं हेसि ताईं सिलेक्ट करे असां हिते मर्ज एंड सेंटर हितां लेफ्ट कंदासीं फिल बि करे छॾींदासीं हितां असां लिखंदासीं सेशन। छा? सेशन। सेशन असांजो कहिड़ो आहे? पासपोर्ट 2018 टू 2019। रंग हिनखे वाइट आयल आहे, हिनखे लाल नथो थिए, तव्हां अची करे असां ऑटोमेटिक कंदासीं हिनखे सिलेक्ट कंदासीं हेसि ताईं सिलेक्ट करे हिनखे सिलेक्ट कंदासीं अलाइन मिडिल साइज़ 12 रखंदासीं हिनजी बि 12 हिन सॼी पटी खे सिलेक्ट करे 12 टाइप करे छॾींदासीं। ठीकु। हिनजी बोल्ड आयल आहे, हिनखे बोल्ड हटाईंदासीं। हाणे असां हिनखे रंग जीअं ॾींदा आहियूं वाइट ऐं वाइट रंग ॾींदासीं हिनखे बि वाइट कलर करे छॾींदासीं बोल्ड। हिनखे असां सिलेक्ट करे बॉर्डर ॾेई छॾींदासीं ऑल बॉर्डर्स हिनखे बि सिलेक्ट करे बॉर्डर्स हिनखे असां सेंटर कट कंदासीं। ठीकु। ऐं हिनखे बि असां सेंटर कंदासीं। कंट्रोल F2 प्रिंट पीरियड वठो। प्रिंट पीरियड न ई पर हिते ॾिसो असांजी काफ़ी हेठि डेटा स्टैम्प वग़ैरह कुझु बि न आहे उहो असां सेटिंग कंदासीं। मथे कंदासीं हिनखे थोरो बनानासीं जीअं असांजी हेठि स्पेसिंग थिए असांजो ॿियो मवाद बि हिन में अची सघे। ठीकु। मार्जिन वारे न त ईअं असांखे स्टैम्प फ्रंट में मुकमल कोन ईंदा। हिते असां एड्रेस बि ॾींदासीं असीं सिलेक्ट करे मर्ज कंदासीं मथे जे बराबरि असां हिते एड्रेस ॾींदासीं नियर डॉक्टर बसंत क्लिनिक कंवर रोड वटि। ठीकु। हाणे हेठि ईंदासीं अचो हाणे ॾिसो हीअ काफ़ी अची वियो एरिया पर हीअ असांखे अञा प्रिंट में न ईंदी हीअ हेठि पटी जेका आहे डेट वारी कंट्रोल F2 प्रिंट पीरियड। हाणे हिनखे मेंटेन करण लाइ असां मैनेज करण लाइ असां ईंदासीं हिते नॉर्मल मार्जिन्स हिन जी मार्जिन सेट कंदासीं हिते अची करे 0.5 कंदासीं हिनखे 0.5 ओके कंदासीं। हाणे सही थी वई। उनखां पोइ असां हिनखे थोरो वरी वधाईंदासीं हिते हिन जे हेठां असांजो बॉर्डर अचे थो हितां अची करे नो बॉर्डर्स कयोसीं त सभिनि जा बॉर्डर भली ख़तमु थी वेंदा हिनखे सिर्फ़ु बॉर्डर्स ॾींदासीं। ठीकु। हाणे रिमार्क्स में कुझु बि लिखी सघूं था योर चाइल्ड गॉट कंग्रेचुलेशन्स मुबारक त ॾियूं न कंग्रेचुलेशन्स योर चाइल्ड गॉट 3rd position in our school in the exams of first term. Keep your eye on your child for his better grades and position in future. ठीक ही असांजो ॿाहिरि निकिरी वियो तमामु घणो पर हिनखे असां छा कयूं त स्टिक करे असां ईंदासीं मर्ज कंदासीं सेंटर हिन में अची करे असां मर्ज सेंटर कयोसीं हुन खां पोइ असां छा कंदासीं हिनखे टॉप ते रखंदासीं ऐं हिते अची रैप टेक्स्ट कंदासीं त असांजी सभु जेका डेटा आहे हुन में अची वई। हाणे F2 कंट्रोल F2 कयोसीं
प्रिंट करी वठूं। ये असांजो थी वियो तयारु प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड। हाँ, हिकदमि थोरो असां इहो लिखत थोरी मथां कट थी थिए, उन जे लाइ बि असां सेटिंग कंदासीं। मथे ईंदासीं, मथे अची करे हिनखे असां कंदासीं अलाइन मिडिल, यानी मिडिल अलाइन। हाणे असां कंट्रोल F प्रेस करियूं। हाणे असांखे बहितर लुक थो ॾे। हीअ आहे असांजो प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड जो सिंपल। जेकॾहिं अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि खे पिणु ॿुधाईंदा, हिन वीडियो जे बारे में शेयर पिणु कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।